अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु खैरियत सां हूंदो। थोरो ओवरव्यू ॾियणो हुयो मूंखे मैथमेटिक्स सिलेबस जे हिसाब सां। ग्रेड 5 to 15 जेके IBA जूं जेके ड्यूटियूं अचण वारियूं आहिनि, उनजी जेके टेस्ट आहे उन में मैथमेटिक्स जा 20 सुवाल आहिनि। उन में 10 अर्थमेटिक थियनि त 10 वर्ड प्रॉब्लम्स थियनि। हाणे अर्थमेटिक हिननि ॾिनी आहे, अलजेब्रा न ॾिनी आहे, पर जेको हिननि सिंपल पेपर ॾिनो आहे उन में अलजेब्रा बि आहे। ठीकु आहे, अर्थमेटिक में मूं अलजेब्रा न अचे आहे, पर हाणे अर्थमेटिक में मतिलबु हिननि जो इहो आहे त अर्थमेटिक में तव्हांजो सभु कुझु अची वेंदो, तव्हांजी अलजेब्रा बि अची वेंदी। ऐं हिन में हिकिड़ी ॿी बि शइ आहे जेका मां ऐड न कई आहे, उहा आहे लॉगरिथम। ठीकु आहे, उहा मां ऐड कयांसि। हा, हाणे मुंहिंजे हिसाब सां तक़रीबन इहे ई आहिनि क्वेश्चन्स या इहे टॉपिक्स आहिनि जेके तव्हांजे टिनी कैटेगरीज़ में अची सघनि था। ठीकु आहे, पहिरियों आहे फ्रैक्शन, जेको मैट्रिक ते अची सघे थो। हूअं त सभिनी में, पर मैट्रिक वारा पहिरियों मैट्रिक वारनि सां मां ॻाल्हाए वठां त मैट्रिक वारा छा कनि। मैट्रिक वारा फ्रैक्शन, परसेंटेज, ठीकु आहे, ऐं एवेल्यूएशन, तंहिंखां बाद में सॉल्व फॉर एक्स। ठीकु आहे, अच्छा, ही लीनियर ऐं क्वाड्रेटिक इक्वेशन बि पढ़ंदा उहे। ठीकु आहे न। एजिस प्रॉब्लम में बि न अचनि उन्हनि ॾे, ऐं मीन प्रॉब्लम में बि न अचनि। रेशियो ऐं प्रपोर्शन मैट्रिक वारनि ॾे अची सघनि था। एरिया ऐं पेरीमीटर न ईंदा मुंहिंजे हिसाब सां, पर हुननि ॾे लॉग जा बिल्कुलु ईज़ी वाला, पर न लॉग बि हिननि ॾे न ईंदो। सोल्यूशन सेट हिननि ॾिनो आहे हिन में टेस्ट में, सैम्पल पेपर में। सो उन्हनि खे इहे शयूं त यादि करणु खपनि। पर भलो इहो आहे त सफ़ा ईज़ी तरीक़े सां सम्झाईंदुमि, हीअ सभु टॉपिक सम्झाईंदुमि। ऑल 3 कैटेगरीज़ जेके 3 कैटेगरीज़ आहिनि उनमें हिननि में वधीक मूंखे नथो लॻे को टॉपिक ॿियो रहिजी वियो। अगरि रहिजी पियो आहे त तव्हां कमेंट में लिखो त जीअं उहो मां सम्झाए सघां। बहरहाल पाण हिननि ते ॻाल्हाईंदासीं, ऐं मां सफ़ा ईज़ी करे तव्हांखे हीअ सभु टॉपिक्स कराईंदुमि। मैथमेटिक्स जूं 20 मार्कूं कैश आहिनि, हुनजे लाइ सफ़ा ईज़ी तरीक़ो आहे, सिंधी में सम्झाईंदुमि। इन खां पोइ बि अगरि कोई न करे सघे त मतिलबु हुनखे बिल्कुलु बि नो हाउ न आहे। हाणे थोरो तव्हांखे पंहिंजो दिमाग़ु हलाइणो पवंदो, थोरी तव्हांखे नॉलेज हुजणु घुरिजे। घटि में घटि टेबल त अचे, खोड़ा त अचनि घटि में घटि। ठीकु आहे न, जोड़ कट त अचे। जेकॾहिं हीअ सभु कुझु अचे थो त पोइ ई सवाल सवला आहिनि। ठीकु आहे, सो मां तव्हांखे 3 कैटेगरीज़ में ही सभु क्वेश्चन्स कराईंदुमि, छो त टिनी में ख़बर ई न आहिनि त कहिड़ो ॾेई सघनि था। हाणे जेकॾहिं मैट्रिक आहे त मैट्रिक में हुननि क्वाड्रेटिक इक्वेशन ॾिनी आहे, मतिलबु इहे ॾिनी अथऊं x² - 2x + 3, अहिड़े हिसाब सां काई इक्वेशन ॾिनी आहे। हुननि चयो आहे हिननि जो सोल्यूशन सेट फाइंड कयो। हाणे इहो जेको आहे सोल्यूशन सेट, हूअं त मैट्रिक जी बुक में आहे इहो, अची सघे थो। हाणे मैट्रिक लेवल ते आहे न, त मैट्रिक वारो बुक त माना काॾे ई न वियो। पर इहो आहे त इंटरमीडिएट ऐं ग्रेजुएशन में ॿियूं मैथमेटिक्स जो कुझु बि न ॾिनो आहे। न त अगरि इंटर ते ॾिठो वञे त अलाए केतिरी डिफिकल्ट मैथ आहे। सो बहरहाल मैट्रिक ताईं तव्हांखे मैथमेटिक्स जी नवा हुजणु घुरिजे। हाणे मैट्रिक में घणो कुझु आहे, एलिमिनेशन आहे, ज्योमेट्री आहे, इहे सभु कोन ईंदा। ठीकु आहे न, लॉगरिथम आहे, इहो सेट्स आहिनि, उहे न ॾिना ई कोन आहिनि सिलेबस में। सिलेबस में सिर्फ़ु 2 शयूं आहिनि त अर्थमेटिक ऐं वर्ड प्रॉब्लम्स। हाणे वर्ड प्रॉब्लम तक़रीबन उमिरियुनि जा ईंदा आहिनि, ऐं रेशियो प्रोपोर्शन जा वर्ड प्रॉब्लम्स थींदा आहिनि, मीन जो वर्ड प्रॉब्लम थींदो आहे। ठीकु आहे, ऐं जेको आहे सो एरिया एंड पेरीमीटर जा बि थींदा। एरिया एंड पेरीमीटर जा वधि में अची जेको सघे थो उहे स्क्वायर, रेक्टेंगल, ट्राइंगल ऐं सर्किल जो अची सघे थो। हाणे इन ते जर्नी शुरू कंदासीं। मां सैम्पल पेपर ग्रेजुएशन वारनि जा कराए बि हुया, पर पोइ सोचियो त हाणे सैम्पल पेपर सॉल्व करण सां फ़ाइदो कोन्हे, छो त उहे सुवाल त ईंदा कोन। इन खां भलो आहे त मां हिननि खे टॉपिक्स सम्झायां। ठीकु आहे, सो शुरू था कयूं अॼु खां। उमेदु आहे मां सभु मूंसां साथ ॾींदो, ऐं हीअ चैनल दोस्तनि सां शेयर कंदो जेतिरो थी सघे। कमेंट बि कयो, लाइक बि कयो वीडियोज़ खे, ऐं वॉच बि कयो पूरो, पर थोरो न, छो त मैथमेटिक्स आहे, अधु वॉच कंदव या कुझु अॻियां कुझु सो पोयां त ॻाल्हि ज़ोर थी वेंदव।